नाज़रीन खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। खिपरो खबर नालो खिपरो में नौजवान जे सर ते नौजवान जो अछड़ो थर के ऑयल एंड गैस जे फंडस में तोड़े बुनियादी सहूलतों न मिलने खिलाफ अज अकरम राजड़ अल्ताफ कुंबर मलूक दर्स की अगवानी में हथन में बैनर खड़ी नौजवान रोडन ते निकरी आया। मेन चौक खिपरो ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन के खिताब कंदे नौजवान चयो त अछड़ो थर में NGOs वारा ॿाहिरि जा माण्हू भर्ती करे अछड़ो थर जे रहवासियुनि खे फटनि ते पिया लूण बुरकनि। हिननि चयो त NGOs वारा अछड़ो थर जे नाले ते करप्शन पिया कनि ऐं DC सांगड़ ऐं चेयरमैन ऑयल एंड गैस डेवलपमेंट अथॉरिटी सांगड़ मलक इमामुद्दीन शौकीन गैस ऐं तेल मां मिलंदड़ रक़म मां अछड़ो थर खे मुकमल तौर ते नज़रअंदाज कयो आहे, जंहिं करे अछड़ो थर में का बि सिहत जी सहूलियत न आहे ऐं न ई वरी का तालीम आहे। वहम दौरान अछड़ो थर जूं औरतूं तड़पी फौत थी वञनि थियूं। दुनिया चंड ते पहुती आहे पर अछड़ो थर में औरतूं ॿार तोड़े मर्द पीअण जे पाणी जहिड़ी नेमत खां महरूम आहिनि। त अछड़ो थर जूं जेके बेसिक नीड्स आहिनि उन में हेल्थ आहे, एजुकेशन आहे ऐं जेका बि शइ आहे अछड़ो थर खे उहे रॉयल्टी उहे फंड नथा मिलनि। उन हवाले सां अछड़ो थर जेको आहे हर दौर में नेग्लेक्ट थियो आहे। असां चाहियूं था त अछड़ो थर खे जेके बि सहूलियतूं आहिनि उहे मुयसरु कयूं वञनि। सभ खां पहिरीं इंसानी जियापे जी ज़िंदगी जो पहिरियों ज़रियो जेको पाणी आहे उहो अछड़े थर जो बेसिक राइट आहे, उनखे मिलणु घुरिजे। उन खां पोइ अछड़ो थर जे ॿारनि खे तइलीम मिलणु घुरिजे। उन खां बैदि में जेका हुननि जी सिहत जी सहूलियत आहे उहा मिलणु घुरिजे। 23,000 स्क्वायर चौरस किलोमीटर ते पखिड़ियल असांजो अछड़ो थर, जंहिंजे अंदरि का बि हेल्थ जे हवाले सां का फैसिलिटी न आहे। असांजे माण्हू खे हींअर गर्मियूं आहिनि, बरसातुनि जी मौसम हुई, का बला या अहिड़ो को वाक़ियो थिए थो त उहो बि माण्हू तड़पी तालका अस्पताल पहुचे थो। तालका अस्पताल में का बि सहूलियत कोन्हे। ऐं डिप्टी कमिश्नर सांगड़ साहब खे असांजी रिक्वेस्ट आहे त खिपरो जो यूथ चाहे थो त तव्हांखे जेको गैस जी रॉयल्टी जेको फंड मिलियो आहे उहो तव्हां अछड़े थर जे माण्हुनि ते यूटिलाइज़ करियो। उते BHU सेंटर हेल्थ जे हवाले सां सुठी सहूलियतूं उते मुयसरु करियो, सुठा डॉक्टर ॾियो। अछड़े थर जो जेको गुज़ारो आहे माल मवेशी ते उन्हनि जे लाइ वेटनरी डॉक्टर जेके आहिनि उन्हनि जूं हॉस्पिटल उते क़ाइमु कयूं वञनि। ऐं प्लस में नौजवाननि जे हवाले सां मासूम ॿारनि जे हवाले सां जेको आहे हथुंगो गेटवे ते हिकिड़ी सुठी हॉस्टल क़ाइमु कई वञे ऐं ॿारनि खे जेका बेसिक नीड असांजी एजुकेशन आहे उहा उन्हनि खे ॾिनी वञे। ऐं असांजी अपील आहे DC साहब खे असांजो पिटीशन में दाख़िल कयल आहे। ऐं जेके गैस कंपनियूं आहिनि 4 गैस कंपनियूं अछड़े थर जे उन ते को बि सहूलियत कोन ॾिनी वई आहे। उन खां सवाइ बुनियादी जेके बि आहिनि तइलीम हॉस्पिटलूं वग़ैरह उन मां का बि सहूलियत कोन। छा अछड़ो थर ज़िले सांगड़ में कोन थो अचे, छा अछड़ो थर पाकिस्तान में कोन थो अचे? महिरबानी करे अछड़ो थर ते नज़रसानी कई वञे, असांजा मसइला हल कया वञनि। अछड़े थर में सभु कुझु आहे। नमक जो खाइणो आहे जेतिरा केतिरा ई लूण निकिरी रहियो आहे। अछड़े थर में गैस आहे जेको ॿाहिरी मुल्क में सप्लाई लूण थो थिए थो, पर उन्हनि जा हक़ जेके आहिनि धारिया वठी था वञनि। जेके हिते NGOs कमु करे पई त उहे ॿाहिरी जेके आहिनि ज़िलनि जा माण्हू हिते अची उन्हनि NGOs में कमु कनि पिया। असांजा हिते जेके लिखियलु पढ़ियल नौजवान आहिनि उहे रोड ते धिका खाईंदा अचनि पिया। त असांजी चीफ जस्टिस खे अपील आहे, इमरान ख़ान खे अपील आहे त इहे जेके इन्हनि जो जेको बि आहे इन्हनि खे हटाए, इन्हनि जा जेके हिते जा माण्हू जंहिंजा हक़ आहिनि उन्हनि खे ॾिना वञनि। मोहतरम जनाब, ही अछड़े थर जे बारे में हक़ूक़ वठण जे लाइ हिते असां प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं असां पुरअमन हिकिड़ो एहतिजाज कयो आहे। ऐं अछड़े थर जे अंदरि सभिनी हक़नि खां अछड़े थर खे जेको नज़रअंदाज कयो थो वञे, असांजी अछड़े थर खे हक़ ॾियारण जे लाइ असीं अपील करियूं था त अछड़े थर खे ख़ुशूसन सभ खां वधीक अॼु वक़्तु जेका असां रोड जी ज़रूरत आहे ऐं उन खां पोइ अस्पतालनि जी ज़रूरत आहे, उन खां पोइ साफ़ु पीअण जे पाणी जी ज़रूरत आहे, उन खां पोइ लाइट जी ज़रूरत आहे ऐं उन खां पोइ सभ खां वधीक तइलीम जी ज़रूरत आहे। यानी अछड़े थर जे अंदरि को बि एतिरो वॾो स्कूल कोन्हे को आहे त को प्राइमरी स्कूल तक आहे उहो बि कोन्हे, ऐं को बि अंग्रेज़ी या 6हीं 8हीं 7हीं क्लास वारो को बि वॾो स्कूल कोन्हे को। त लिहाज़ा असांजी अपील आहे अछड़े थर खे यानी बुनियादी हक़ूक़ ॾिना वञनि, उन्हनि खे नज़रअंदाज न कया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।